राजा चौहा राज क्लियरा जंहिंजे दिल में प्यारा उनके साम्हूं न हूंदे भी नजर ईंदो आ जेको दिल जो गद्दारा उन जे हूंदे भी यार नजर कोन ईंदो आ। अञा भला चवण दे अञा चवण दे जनके मुझो महबूब जिस्म सां नजर कोन आयो उन्हनि खे रूहानी तौर ते यार नजर किथों ईंदो। जवाब दे हाँ मुझा दोस्त अजीज मुझो महबूब नजर जन खे आयो आ जिस्मानी तौर ते उन्हनि जे आशिकन खे अज भी मुझो मुस्तफा रूहानी तौर ते दीदार कराईंदो आ तॾहिं त आशिकन जो बेड़ो पार थींदो आ। अज़ीज़ा ने मन छो त दीवाना वञन हज ते हज में मक्को सब कुछ पर चवन मदीनो मदीनो छो था चवन हल त मदीने पाक हलऊं। पुराणो शहर चढ़ी आयो आ केर ॿुधाईंदो त कंहिंजो शहर आ खुश हुज सदाई हल त मदीने पाक हलऊं हितऊं हाणे हुबदार कयूं के दिल पर जा दीदार कयूं सुन अरबी जा दीदार हल त मदीने पाक हलऊं हल त मदीने पाक हलऊं हितऊं हाणे हुबदार कयूं के अरबी जा दीदार कयूं सुन मदनी जा दीदार। दिल त चवे थी दिल पर अरबी वारे देश में रहजे जुबो रुमाल टोपी वहवा वेस उन्हीं में रहजे रहजे। दिल त चवे थी दिल त चवे थी दिल त चवे थी दिल पर अरबी वारे देश में रहजे जुबो रुमाल टोपी वहवा वेस इन्हीं में रहजे रहजे। डूटी बुहारी जीज मिली पे डूटी बुहारी जीज मिली पे सॾिजो बुहारी दार कयूं के मदनी जा दीदार कयूं सुन अरबी जा दीदार। अजीज़ा ने मन या हिकड़ी आयत कुरान जी रही पया हिकड़ी के पूरो करे वठा मुझे मदीने जे ताजदार सजे कुले ते सुने हसन के खबे कुले ते सुने हुसैन के पोया फातिमा ज़हरा उन जे पोया अलिया चवण दे मुखे जुमलो गरोआ अज अल्लाह जे वहदानियत जी गवाही ॾियण ला इमामुल अंबिया वञी रहियो आ पर जन चैन के गॾु वठी वञी घणनि खे वठी रहियो आ चओ चओ ॾाढा जो घणनि खे कीअं चैन खे छॾींदे कीअं चैन खे छॾींदे मुझ महबूब मुस्तफा हो त अल्लाह जो नबी आ इमामुल अंबिया उन जे ॻाल्हि ते त उन्हनि खे यकीन कोन हो तॾहिं त ज़िद कयूं गवाह वठी अचो मुझो मुस्तफा गवाह वठी आयो आ घणा गवाह ॻाल्हायो घणा गवाह भला नाला ॿुधायो तो हिकिड़ो हसना ॿियो हुसैना अम्मा फातिमा अलीउल मुर्तजा मुझो महबूब मुस्तफा चार गवाह वठी वञी रहियो आ जुमलो करो आ थोड़ो बर्दाश्त कजा बदहाज़मे खां बचण जी कोशिश कजा वहदानियत जा गवाह हुक्म खुदा जो आ वठी मुस्तफा वञी रहियो आ ॿुधा चारई गवाह कंहिंजे घर जाहन अबू तालिब जे या कंहिं ॿिए घर जाहन जवाब दे ना मुखे कहजे घर जाहन हसन ऐं हुसैन कहजो पोटो चो अबू तालिब जो फातिमा ज़हरा कहजी नोहा चो अबू तालिब जी अली कहजो पुरा चो अबू तालिब जो गवाह वहदानियत जा कहजे घर जो इंतखाब थियो आ मेहरबानी करे पान संभाल मोहतरम साहब पान संभाल मजीद कुछ भी न चवंदुसि हिकड़ी आयत कुरान जी पढ़ंदुसि दलील में कुछ भी वधीक नथो चवां अल्लाह ज़ात कुरान करीम में पांजे अंबिया के फरमायो या अय्युहर रुसुल कुलू मिनत तय्यिबात ऐ मुझा प्यारा रसूलो जेको कुछ खाओ ओहो पाक ऐं हलाल खाए जो पाक ऐं जो पाक ऐं जवाब दे मुझे महबूब मुस्तफा घणा साल जिंदगी जा अबू तालिब वट खाधो ही पीतो आ जवाब
जवाब दे कोन ॻाल्हाईंदुसि वधीक छो त फतवाऊं तकड़ियूं हन इन करे नंढड़ो हां फ़कीर इन करे सब्र थो कयां लेकिन एतिरो चवंदोमांव त पंहिंजे ज़ुबान दराज़ीअ खां पहिरीं सब्र जी कोशिश कंदा ज़ुबान के घट हलियो इमाम हसन ऐं हुसैन के कुल्हड़न ते ॾिसी करे अम्मा फातिमा ज़हरा के पोयां ॾिसी करे अली उल मुर्तज़ा के पोयां ॾिसी करे होॾों जेके यहूदी मुशरिक आया पंहिंजा वलर वठी जीअं जो न जे राहिबन ॾिठो ॾिसण सां दाह कयूं पंहिंजे पोयरनि खे ख़ुदा जो कसम महबूब खे अॻे ई ॾिठो हो हाणे कंहिंखे ॾिठो जो हसन खे ऐं हुसैन खे ॻाल्हि महबूब सां त ज़िद कयूं महबूब सां त ज़िद कयूं त अल्लाह हिकु नाहे दलील खणिया मुंहिंजो मुस्तफ़ा अल्लाह जे वहदानियत जा 4 गवाह वठी आयो हसन वेठो आ हुसैन वेठो आ फातिमा बीठी आ अली बीठो आ 4 अल्लाह जे वहदानियत जा गवाह 3 किलोमीटर मुझे मुस्तफ़ा कुलर ते खयो हज़रत अली चयो महबूब मूंखे ॾियो मां खणा मुझे मुस्तफ़ा फरमायो मुझे रब जे वहदानियत जा गवाह अज अंगल कन त मां मुस्तफ़ा खणी थो ॾेखारियां मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 3 किलोमीटर जो फासलो कुलड़न ते खणी हलिया जीअं जो हमराहन ॾिठो ताह कयूं जो खुदा जो कसम होॾे त निहारियो वेठा कुलड़न ते हन अर्श खां नूर जो लाटूं पयूं अचन निसा नाडे जॾहिं नज़र कयूं छो त अम्मा फातिमा ज़हरा एतिरी परदेदार जो उन जे पेर जे माप जी बि कंहिंखे क़यामत ताईं ख़बर न पइजी सघंदी चयूं औरतूं त गॾु हल नज़र नथियूं अचनि पर्दो ई पर्दो आ पर मथे निहारियो त अर्श खां नूर जूं लाटूं हिक ॿिए खे चवण लॻा ख़ुदा जो कसम अगरि इन्हनि सां जो असां बहस कयो त अल्लाह जो अज़ाब नाज़िल थींदो हड़ई बर्बाद थी वेंदासीं जेके महबूब सां अल्लाह जे वहदानियत ते ज़िद पिया कनि इन 4 गवाहनि खे महबूब सां गॾु ॾिसी करे जॾहिं 5 जो गुलदस्तो मुकमिल थियो आ हो पंहिंजे ॻाल्हि तो हथ खणी मुझे मुस्तफ़ा जा गुलाम बणजी विया ॿुधा हसन ऐं हुसैन जॾहिं कुलड़न ते चढ़ंदा त कंहिंजा गवाह आहिनि ॻाल्हि आहे न हाणे एॾो दलील ॾिनो तमें पोइ बि नथो ॻाल्हाई तूं पंहिंजो अल्लाह जे वहदानियत जा गवाह दलील किथां ॾिनमि चओ रब जे पाक चो रब जे पाक कुरान मां ये सजण साईं जो फ़कीर जेको आहे न आशिक राजपर ताहिरी इहो जेको ॾिसो था इहो ई अथव ज़ाहिरी कॾहिं बि कंहिंजे फ़िरके ते अटैक याद रखी छॾियो केर बि हुजे इन ज़ुबान मां कॾहिं बि ग़लत लफ़्ज़ न निकिरंदो छो जेको पलियो ई गुलनि में उनखे बदबूअ जी कहिड़ी ख़बर आहे जेको रही गुलन में पल जई गुलन में उनके बदबू जी कड़ी खबर बदबू ओहो उथराइंदो जेके कदे खुशबू करे बदबू इंदी हुजे असा त टुकर ही सजण साईं जे दर ते पलियो असा के केड़ी खबर ते गंद छा थींदो आ जादे वींदा हो पंहिंजे मुर्शिद जे पैगाम सां गड गुलन जी वरखा कंदा वींदा हो ऐं अल्लाह जा लख एहसान हन पंहिंजा त पंहिंजा मु फकीर जे प्रोग्राम ॿुधण दा फकीर आशिक हा अहले तशयत वारा भी सवन जे तादाद में ईंदा हन दा मुजा दोस्त अजीज देवबंदी इंदा हन अहले हदीस इंदा हन नान मुस्लिम इंदा हन छो यार इयो फकीर सजन साईं जो फकीर बा के गाल तो बुधो तो सही त केडो कुरान तो पढ़े यो कुरान तो पढ़ा तो यो मुझे जबान जो कमाल ना है मुझे यार जे निस्बत जो कमाल त मुजा दोस्त अजीजो अजा हिकड़ी आयत कुरान जी रह जी वई 11:30 रात जा थी विया 1.5 कलाक पूरो थियो बस मा चई हाने मोटा तो कोई थे हिकड़ी गाल कया अम्मा बीबी ज़ैनब नालो बुधो थव जडे न मलऊन जे औताक ते पहुती काथे चो काथे कोन चेव छो ता सदाई बुधो यजीद जी दरबार अरे दरबार यजीद भाड़े जी की थींदी दरबार त अल्लाह वारन जी हुंदी आ भाड़े जी दरबार की थींदी मलऊन जी औताक चो औताक कंजी भी थी सके थी मुनाफिक जी पलीत जी मुर्तद जी मजूसी जी औताक नेक जी सालिह जी पर बुरे जी भी थी सके थी चो मलऊन जी औताक जडे बीबी ज़ैनब ते खुतबो दिनो छा दिनो गालायो छा दिनो खुतबो बयान न तो कया हिकड़ो जुमलो बयान तो कया
उन महफिल जे अंदर हिकड़ो मुझे महबूब मुस्तफा जो नाबीन सहाबी वेठो आ। केर वेठो आ? नालो वठी दिल ठार जो महबूब जो सहाबी वेठो आ। चो चो मुझे महबूब मुस्तफा जो सहाबी वेठो आ। मुझे करीम मुस्तफा जो सहाबी अखन खां नाबीना कुंड में वेठो आ मोहम्मद रफीक। ऐ मुझा दोस्त कुर्बान में तिला जी अम्मा ज़ैनब खुतबो ॾियण शुरू कयो आ। हुन कुंड में रोवण शुरू कयो। अञा खुतबो अध भी मुकमिल न थियो, ओहो सहाबी रड़ियूं करे चवे थो मुखे वारो कयो खुदा जे वास्ते ॿुधायो। मूं हिन कननि सां हज़रत अली उल मुर्तज़ा शेर खुदा जो कूफे जे मस्जिद में खुतबो ॿुधो आ। हे आवाज़ आ त अलीअ जो आवाज़ आ, ई ॿिए कंहिंजो आवाज़ नाहे। अॼु अली किथां आयो आ जो हिन मलउन जे ओताक में खुतबो ॾेई रहियो आ। जॾहिं दाहूं कई माण्हुनि वेहारियो मगर वेहण जी ॻाल्हि नथो करे। बी ज़ैनब इशारो ॾिनो इनखे छॾियो। अम्मा खुतबो ॾेई बस कयो, सिसकियूं भरींदो वेझो आयो। अर्ज़ तो करे ओ खुतबे ॾियण वारा पंहिंजो राज़ छो नथो ॿुधाई? छो तो अलीअ जे दीवाने खे तड़पाई, आवाज़ बदलाई छो थो? बीबी ज़ैनब जी अखिड़ियुनि में लुड़क लड़ी आया। अम्मा ज़ैनब फरमायो त मां आहियां त अलीअ जी बचड़ी, मगर मुझे बेनियाज़ रब आले रसूल जे पर्दे ऐं इज्जत जो कसम खणी छॾियो आ त उन जो पर्दो चाक न थींदो, उन्हनि जी इज्जत घटि न थींदी। पंहिंजो आवाज़ मूं कोन बदलायो आ, मुंहिंजे आवाज़ खे तब्दील कयो आ त मुझे करीम रब करे छॾियो आ। इन जे लाइ कयो आ त मुझे अलीअ जे बचड़ी महबूब मुस्तफा जे पाक दामन बचड़ीअ जी बचड़ी सानिए फातिमा जो यानी अम्मा बीबी ज़ैनब जो आवाज़ ही कंहिं मलउन जे कन ते न पवे। बेयारो मददगार सही मगर उन्हनि जे आवाज़ डब शेर खुदा जो आवाज़ बनाए कायनात जे औरतुनि खे मुझे करीम रब मैसेज पोतो। उन सहाबीअ जे ज़रिए खबरदार थी जो गमे हुसैन जे अंदर पंहिंजे औरतुनि जे पर्दन खे चाक न कजो। मोहब्बत हुसैन जे अंदर ईअं न चइजो त औरतूं घुमंदियूं अथनि, न मुंहिंजा दोस्त न मुंहिंजा दोस्त। अल्लाह जो क़ुरान खोले ॾिस, महबूब जो फरमान खोले ॾिस। औरतूं जे कॾहिं मथे उघाड़ियूं ईअं गलनि में हलंदियूं घुमंदियूं, मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अम्मा फातिमा ज़हरा जे क़रीब न ईंदियूं। यादि रखी छॾिजां जेके बि पलीतीअ जा अमल पंहिंजे दिलि खां पुछजां, मां खोले नथो चवां। 9, 10, 11, 12 ते जेके शयूं इस्तेमाल पलीत कयूं वञनि, कसम अथव पैदा कंदड़ रब जो खुद फैसलो कयो इहे शयूं यज़ीद ने इस्तेमाल कयूं या मुझे हुसैन जे गुलाम ने इस्तेमाल कयूं। 10 मुहर्रम जे रात शराब काॾे पे हलियो चो यज़ीद ने, नशो काॾे हो चो यज़ीद ने, बदमाशी ज़िनाऊं काॾे हुई चो यज़ीद ने। मुझे पाक हुसैन जे ख़ीमन में छा हो चो रब जो कुरान जिक्र हुयो, दुरूद हुयो त मुसलमानो पंहिंजे औरतुनि खे पर्दो कराए उन्हनि खे ज़िक्र हुसैन। अम्मा बीबी फातिमा ज़हरा पर्देदार जो जंहिं जहिड़ी पर्देदार रब कायनात में भी पैदा ई कान कई आ। वक़्तु आयो त ॿुधाईंदो मैं, रुगी दुनिया में न अम्मा फातिमा ज़हरा हसनैन करीमैन जी अम्मा महशर में भी पर्देदार रहंदी। रुगी हिते न महशर में भी पर्देदार होंदी। कीअं ईंदी 70,000 हूरन जे झुरमट में, कीअं जिब्रील ऐलान कंदो, रब जो हुक्म कहिड़ो थींदो। इंशाअल्लाह ताला जिंदगी रही कंहिं ॿिए मोड़ ते ॿुधाईंदो मैं। तेसि ताईं हो पैगाम ॾे, ऐं मुंहिंजा भाउ हिन दिलि पंहिंजीअ खे साफ़ रख, कंहिंजी गिला न कर, कंहिंजी ग़ीबत न कर। हा अगर तोखे दुश्मनी करणी आहे त पंहिंजे नफ्स सां कर, ग़रीबन जो ख्याल कर। बेशक निमाज पढ़, भलो अमला अल्लाह जो फर्जा, पर एड़ी नमाज न पढ़ जेका तोखे गुनाहन खां न रोके। जॾहिं नमाज पढ़ी त तसव्वुर कर त इन्न सलात तनहा अनिल फहशाइ वल मुनकर वल ज़िक्रुल्लाह अकबर। वॾो ज़िक्र थई रब जो, मुंहिंजे रब जी नमाज। जॾहिं नमाज पढ़ी ऐं जे न वरी को गुनाह थियई त पंहिंजे पाण खे चओ त तोखे शर्म नथो अचे, हाणे रब सां वाइदो करे वरी पे तो गुनाह करी।
पांजो एहतसाब कर ये न करी तो सोमणी जी नमाज पढ़ी वरी डाटरो भी खणी वरी अजर को भी खणी चादर खणी हाव माव टरिया गाह जी भरी खणी जा में बुखारिया ये न कर इए न कर त हाव माव टरिया वनी बोह जी पुठा रखड़ी खणी जा इए न कर पानी जो वारो कोन लगो आ थोड़ो बड़े आवा दे मा नुड़कड़ी करे छड्या त मुजो बारो गाहड़े जो मखी जी वने याद रखी छड ये सब छय चोरी में शामिल थई नमाज में कमी कोताही कई रब माफ कंदुई रोजे में कमी कोताही कई रब माफ कंदई जे करे अल्लाह जे हुक्मन में कमी कोताही कई माफ कंदई पर जे करे बानन जा हक खादई नुड़कड़ी करे तो छड्या बारड़ो मखी जी पे कहजे ला थोड़े बार लेके मखी माल बुखारो आ माल जो पेट त तू भरींदे जर तू कोन हलाइंदे जर हलाइण वारो मुजो करीम रब्बा किथे इए न थे ते जेका नुड़कड़ी तो किया हेडो तुजी नुड़कड़ी पानी जी हले होड़ा तुजो ईमान हलंदो वने इए न कर जे बुह जे वेझो न वने केजे गाह जे पुठारकड़ी जे वेझो न वने केजे पानी के नुड़कड़ी न कर उन रब खां घुर ओ जने राजी थींदो आ न त तुजे सुके बुह में बेतरी ताकत दीदो जो तुजी मेहू खीरन जा करे छडी जेको रब दिनो थे उन ते तवक्कल कर बे जी चोरी न कर बे जो हक न खा खुदा जो कसम वरी थो चवई रोजे नमाज जी कमी कोताही मालिक माफ कंदो पर बे जो हक खाइंदे अल्लाह कदे भी माफ चो खुदा कदे भी माफ जदे केजी चवण दे जुमलो यार जदे अल्लाह केजे पानी जी नुड़कड़ी भी माफ न थो करे केजे गाह जी भरी भी माफ गालायो माफ न थो करे बुह जी भरी भी माफ न थो करे पो जेको न मुड़स पांजी जाल जा हक गजब कंदो रब उनके माफ कंदो ईमानदारी सा बुधाए सोहणी सतावी रब जाल दिनई उन जे हुंदे वती रुगी गड्ढा नहीं कुत जे पोया डुकंदो या गाल तोके सुहे कान थी हां जदे जाल ऐ मुड़स गाल कया पानी हजरत अली सोहणे हिकड़ो दफो अम्मा फातिमा ज़हरा अटड़ो गोहे रही हुई छा करे रही हुई मुजो पानी हा ना किथे आणी दे तो सलात मुझे साईं गाल तो बुधायो ॾाढी प्यारी तो गाल बुधायो टाइम पूरो थी वियो या भला बे दर हां ता दिल खोले दुरूद पढ़ो मा दिसा त पो मा गाल कया थका त नायो थका त नायो पोया दियो खबर चो पुछींदो बतोरे डरियो तो ना पुछींदो थका त नायो चओ चओ सच बुधंदो हा ना मानु चोना तू चो थका नायो पोया मानु अग्या ता के चोना तार अग्या जे चवण थे कुछ पोया जो ख्याल कयो ओए चोना ना वाह साईं वाह ओडा बत डरियो आंड्रा संजा पक्के वाली पुलिस बन जा तो के जा थका नायो मां ताजे मजबूरी के समझा तो पर दोनों जवानी की मस्ती में चूर न तेरा कसूर न मेरा कसूर न तुमने सिग्नल देखा न मैंने बत्ती देखी एक्सीडेंट हो गया ओ मेरे रब्बा याद रखी छद कदे कदे इंसान पांजे हाल का मजबूर होंदो आ केर चाहिंदो आ त यको गाल है चरियो ही जेको चवे थो गाल बुध अम्मा फातिमा ज़हरा अटड़ो गोहे रही हुई छा करे रही हुई वरी चो अजुकल जो पैसे वारो खबर तो केडो बदबख्ता मानी पांजे बचड़न जी पचरंदो नौकरियान न खा याद रखी छलियो ओ मुसलमानो याद रखो सजो घर जो कम भले नौकरियान न खा करायो पर बचड़न जी मानी कदे बे नौकरियान न खा न पचरायो गौर सा बुधो ये मानो खुश नसीब नाहन जेके पांजे बचड़न जी मानी नौ एकड़े मिनट ला जवाब दियो जदे मां मानी पचाईंदी अटो गोहींदी दिल में ख्याल केड़ो हुंदो मुझो बचड़ो खाईंदो स्कूल वींदो उन ला हिय भी कया रब उन जो दिमाग वधाईंदो वडो थी ऑफिसर थींदो मुझो मुड़स घोट खाईंदो वनी कारोबार ते वेहंदो हलाल जी रोजी कमाईंदो कुछ विझी ॾियांस त दिमाग में ताकत हुजेस उन जा ख्याल इन मानी में एतरी बरकत पैदा कंदा हन जो अमड़ दुआऊं घुरंदी आ ज़ाल दुआऊं घुरंदी आ मानड़ी भी पचाईंदी आ उन मानी जे बरकत सा बच्चे जे दिमाग के भी रब खोलींदो आ त मुड़स जे दिमाग में भी रब ताकत दींदो आ
पर जॾहिं नौकिरियाणी मानी पचाईंदी आहे उन जो ख़्याल पंहिंजे बचन जे बुख जे तरफ़ हूंदो आहे। जल्दी पचाए वठां रेस खाइन, अल्लाह करे के पेट में सूर हुजे घट खाए बची पे त मां पंहिंजे बचड़न खे वञी ॾेई अचां। अल्लाह करे वॾी राणी न खाए जो मानी, अल्लाह करे त पाण में बिड़ी पवन कावड़ में मानी उछलाइन, मां खणी वञा त मन मुंहिंजा बचड़ा ध्रो कन। कसम अथव ख़ुदा, सचा या कूड़ा? पोइ जॾहिं न अहिड़ी मानी रेसन जे उन जे राणियुनि जे पेट में पवंदी त पोइ बरकत बि। हिकिड़े जज वटि हिकिड़ो पुट जी दाह खणी वियो, कंहिंजी पुट जी। चई जज साहब मुंहिंजो पुट ॾाढो बेफ़रमान आहे। जज नोटिस कढियो, वठी आया। छा थो करे? चई रुगी तो मूंखे लतूं हणे। छा थो करे? ॻाल्हाए छा थो करे? जज जे यादो आयो, चयो ओ छोकरा। जी साईं। हे तुंहिंजो छा थे? चई बाबू साईं। चई अबो थे? चई हा। चई तुंहिंजे अबे शिकायत कई आहे, कहिड़ी? चई तुंहिंजो अबो चवे थो त मुंहिंजो पुट मूंखे लतां थो हणे। थोड़ो बरोच मुंहिंजो पुट मूंखे भाई लतां थो हणे। लतूं हणंदो आहीं? चई हा हणंदो आहियां। अरे वरी चवई थो हा? चई वो सची ॻाल्हि आहे, हणंदो आहियां। चई अबे खे बेफ़रमान लतूं? चई अबे खे लतूं हणंदो आहियां। इहो त पुछो त छो हणंदो आहियां? हणंदो ज़रूर आहियां पर मूंखां पुछो त छो हणंदो आहियां? जज हैरत में पुछे थो, दे ख़बर अबे खे लतूं छो हणंदो आहियां? चवंदोसीं अबे खां पुछो त मुंहिंजो नालो छा रखियो अथई? अबे का जॾहिं जज पुछो नालो छा रखियो अथई, अबे जवाब ॾिनो, साईं प्यार में लाड में मां पंहिंजे पुट खे सॾींदो आहियां, ओ मुंहिंजा कोतिड़ा, ओ मुंहिंजा खोदड़ा। पुट चयो, साईं ॾियो ख़बर खोदड़ो लतूं हणंदो या अबे खे हंज ते खणी वेहारींदो? ऐ मुसलमान मिसाल ॾिनम त जेका मिस्कीन ग़रीब नौकिरियाणी तुंहिंजी मानी मजबूरीअ में पचाए रही आहे, उन जे आॾो उन जे बचन जी बुख मौजूद आहे। कंहिं बचे राति मानी खाधी अलाए न खाधी, मुड़स खाधी अलाए न खाधी, पुट खाधी अलाए न खाधी, उन जे आॾो इहा मुश्किल घड़ी हूंदी आहे। उहा चवंदी आहे त हे हड़ई बीमार थियनि त मानी मिड़ई खणी वञी बच खे खारायां। उहा खाईंदव त ॾियो ख़बर बीमार थींदो या चङा भला? जवाब ॾियो, जवाब ॾियो। मानी पंहिंजे हथ सां पचाए, जीअं मुंहिंजी अम्मा हसनैन करीमैन जी अम्मा पचाई आहे। अम्मा फातिमा ज़हरा अटड़ो गोहे रही आहे। अचानक दिलबरो अली आयो आहे। केरु आयो आहे? वरी चो केरु आयो आहे? सुणो अली आयो। तारीख़ गवाह हुआ, जॾहिं बि दिलबरो अली ईंदो आहे, अम्मा फातिमा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह मुंहिंजो घोटु आयो आहे। दुनिया जे औरतुनि खे वज़ीफ़ो थो ॿुधायां, इन नांगन खाधल तावीज़न वारनि ज़ालिमनि खां बचो, कारन कुकड़न कारन बकरन वारन खां बचो। बस इहो औरत वज़ीफ़ो करे, मुड़स घर में अचे, दिल में तसव्वुर करे त हसनैन करीमैन जी अम्मड़ अम्मा फातिमा ज़हरा हज़रत अली खे दर खां ईंदो ॾिसी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह मुंहिंजो घोट आयो आहे, इहो विर्द शुरू करे पत्थर दिल मुड़स कीअं थो मेण बणिजी वञे। करे ॾिसो न, बाक़ी तावीज़ जेको 150 में तावीज़ ॾिसो तोखे ठाहे ॾे, छो पाण थिया हो? पाण 150 से वधे तावीज़ लिखंदो सो तोखे। बहरहाल माफ़ कजो, हिते को लिखण वारो हुजे त मुंहिंजी कंहिंसां ज़ाती दुश्मनी कोन्हे, मूं ॻाल्हि कई आहे। अज़ीज़ाने मन अम्मा सुहिणी फातिमा ज़रा अटड़ो गोहे रही आहे। शेरे खुदायो निहारे सॾ थो करे, तालिया फातिमा, ओ सुहिणी कुंवार मुंहिंजी फातिमा हेॾे हली आहे। अम्मा फातिमा ईअं नथी चवे त अटड़ो गोहे वठां, उते जो उते अटड़े खे छॾींदी आहे। हथड़नि खे धोइजी मुंहिंजा घोट अली हुकुम कर, हुकुम कर मुंहिंजा घोट अली। मुंहिंजे दिलबर अलीअ चयो, ओ मुंहिंजी हसनैन करीमैन जी मां, अॼु मुंहिंजे दिल थी चवे फ़ाख़राना अंदाज़ में मुक़ाबिलो कयूं। अम्मा सुहिणी निहारे चवे थी, मुंहिंजा घोट जंहिंमें तूं राज़ी मां बि उन में राज़ी। हज़रत अली मुर्तज़ा चयो, या फातिमा, ऐ फातिमा, अना इब्नु सय्यदुल अरब, तोखे ख़बर आहे त मां अरब जे सरदार जो पुटु हां।
अम्मा फातिमा ज़हरा निहारे चयो नअम या अली अंत इब्न सय्यदुल अरब हाओ मुंहिंजा घोट अली मूंखे ख़बर आहे त तव्हां अरब जे सरदार जा पुट आहियो मगर तव्हांखे ख़बर आहे त मां केरु आहियां अंत इब्न सय्यदुल अरब ऐं मुंहिंजा घोट अली तव्हां अरब जे सरदार जा पुटड़ा हो त अना बिन्त सिदरतिल मुंतहा तमा भी घट ना आहियां मां सिदरतुल मुंतहा वारे घोट जी न्याणी हां जेको ॻाल्हाए पियो न सच पुछो जो सॼो क्रेडिट हो ये न जेके वेठा आहिनि मास्टर वेठा आहिनि पौणा 2 कलाक थिया आहिनि थक ई कोन थियो आहे जे थोरो हेठि मथे करे त कॾाकू मां वञी ॻोठ पहुचा हां अल्लाह ताला तव्हांजे रिज़्क़ रोज़ी में बरकतूं विझे अदा सुने अली मुर्तजा के जवाब ॾिनई मुंहिंजे दिल पर अली निहारे चयो या फातिमा अना हयातुल आरिफीन ऐ फातिमा तोखे ख़बर आहे त मां अली वलियन जी ज़िंदगी हां मां अली वलियन जी ज़िंदगी हां अम्मा फातिमा निहारे चवे थी या अली नअम मूंखे ख़बर आहे अंत हयातुल आरिफीन तव्हां वलियन जी ज़िंदगी आहियो अना मां चाहियां अना फुल्कुन नजातुर राग़बीन तव्हां वलियन जी ज़िंदगी हो त मां वरी उन वलियन जे छोटकारे जी बेड़ी हां शेरे खुदा फरमायो अना नातिकुल कुरान ऐ फातिमा तोखे ख़बर आहे त आऊं ॻाल्हाईंदड़ हलंदड़ कुरान हां ना या अली अंत नातिकुल कुरान मूंखे ख़बर आहे त तव्हां ॻाल्हाईंदड़ कुरान आहियो पर अना शानुल कुरान जेको हलंदड़ कुरान मां फातिमा उन जो शान हां लफ्ज़ हलन पया दरवाजे ते टक टक शेरे खुदा अगते वधिया दरड़ो खुलियो त मदीने जो ताजदार हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मुरकंदा आया अचे फरमायो अली जी आका फातिमा जी आका हाणे मुकाबलो कयो त मां मुस्तफा बुधा हाणे मुकाबलो कयो त मां मुस्तफा बुधा चवण दे न फकीर के मुकाबलो फाखराना अंदाज में अम्मा फातिमा ऐं शेर खुदा करे रहा हन अल्लाह जी ज़ात मलाइकन के गवाह बनाए रहियो आहे ॾिसो त केॾी न जोड़ी प्यारी लगी पई आहे जॾहिं न ज़ाल ऐं मुड़स ॿुध ॻाल्हि शरीयत ॿुध जॾहिं ज़ाल ऐं मुड़स न पाण में खुश मूड में थी करे कचहरी कंदा हन त अल्लाह मलाइकन खे फरमाईंदा होॾे ॾिसो मुंहिंजा बाना केॾा न भलड़ा था लॻनि उन ज़ाल मुड़स जी कचहरी बि रब नेकिन में लिखाईंदो आहे नेकिन में तूं ॿाहिरि माण्हुनि सां ख़ुशि घर खां अंदरि जीअं न का डूंगुरी वेठी ही बस ईअं बूथो ख़राब करे छो औरत ते दाबो भाड़िया दाबो ॾिबो आहे पाण जहिड़े खे जेका अबो अमा छॾे आई आहे तूं उनखे दाबो कहिड़ो थो ॾी हूअ त तुंहिंजे हुकुम जे मातहत हा तूं कमाए आण त हूअ तोखे घर करे ॾेखारे मुझे महबूब फरमायो हाणे मुकाबलो कयो सोनो शेरे खुदा अम्मा फातिमा ते निहारे खिले अम्मा फातिमा शेरे खुदा दे निहारे भई खिलन था मुझो मुस्तफा मुर्की फरमाए तो हाणे तवा नथा ॻाल्हायो हाणे मां तो ॿुधायां त अली केरा ऐं फातिमा केरा मुझे फरमाए जो मुझे महबूब फरमायो त मां तो ॿुधायांव अली केरा फातिमा केरा या अली या अखी ऐ अली ऐ मुंहिंजा भाउ जी मुंहिंजा का हाज़ी फातिमा बिदअतुम मिन्नी ये मुझी फातिमा रुगी मुझी धी न है पर बा मुस्तफा जे जिगर जो टुकड़ो चाहे ये फातिमा रुगो मां मुस्तफा जी न्याणी न है न्याणी त मुझी ज़ैनब बिया रुक़ैया बिया कलसूम बिया पर ही फातिमा रुगी न्याणी न है पर मां मुस्तफा जे जिगर जो
चो जिगर जो वरी अम्मा फातिमा दे निहारे फरमायो या फातिमा हे जेको अली आ हे रुगी मुझो भा ना हे दुनिया ऐं आखिरत में पर इन अलियम मिन्नी व अन मिन्हु ही अली मुमा मा अलियमा अली मुझो आओ अली जो जेका माना फहराइंदा हलो बेशक अली मुझो आ मां अली जो हां जदे महबूब चवे अली मुझो आ मां अली जो हां त पो मुखे चवण दे मां इए छो न चवा कीअं चवा छा चवा गवाह मदीने की हर गली है जिधर भी देखो अली अली है तेरा अली है मेरा अली है तेरा अली है मेरा बिन अली दे न कोई गली है। आयत हिकड़ी रहजी वई वजज़ाहुम बिमा सबरू जन्नतम व हरीरा जिंदगी रही त कहीं बे दफे टाइम तरिस फकीर है मौज में बैठो हुई खुदा कंदो जन्नत में भी इए ठठ में बैठो होंदे। अल्लाह से मुझो चवण तवा जो बुधण कबूल फरमाए इन दोस्तन जन हेड़ो सुणो एहतमाम कयो अल्लाह ताला इन जो मोहब्बतों कबूल फरमाए माल रिज़्क बचड़न में ईमान में बरकतों अता फरमाए जेकी दिल में सवाल खणी आया हो मुझो करीम रब तहां जे दिल जो नेक उम्मीदों पूरी फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। तहां न थका हो पर जो मां थकजी पियो। अस्सलाम वालेकुम 5 मिनट उथी भी हो तो महबूब ते सलाम पढ़ो पो वरी थकली पवंदो मानीअ जो मज़ो ई बियो थींदो। मुस्तफा जाने रहमत पेला खुसलाम शमए बज़ में हिदायत पेला खुसलाम मुस्तफा जाने रहमत वो हमारे हम उनके उम्मती वो हमारे नबी हम उनके उम्मती उम्मती तेरी किस्मत पेला खुसलाम शमए बज़ में हिदायत पेला खुसलाम किसको देखा ये मूसा से पूछे कोई किसको देखा ये मूसा से पूछे कोई आँख वालों की हिम्मत पेला खुसलाम मुस्तफा जाने रहमत पेला खुसलाम जे सोहानी घड़ी चमका दे बाका चांद जे सोहानी घड़ी चमका दे बाका चांद इस दिल अफरोज़े सायत पेला खुसलाम मुस्तफा जाने रहमत पेला खुसलाम या रसूल अल्लाह तेरे रोज़े की ठंडी छाँव को सलाम वाले हाना जो तवाफ़े रोज़े अक़दस करे उन फकीरों उन गुलामों की दुआओं को
अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। दिलन जा हाल ॼाणंदड़ रब, दुआउनि जा क़बूल कंदड़ रब, अॼु तुंहिंजे दरबार में वास्तो आहे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे बचड़नि जो, मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे सहाबा जो, मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे दीवाननि जो। या अल्लाह असांजे दिलनि जूं नेक उम्मीदूं पूरियूं फरमाए। ही तुंहिंजा बानड़ा तुंहिंजे महबूब जे बचड़नि जे इश्क में मुंहिंजा मौला परे परे खां पंधड़ो करे, वेझे खां पंधड़ो करे आया। या अल्लाह इन्हनि खे विख विख जो अजर अता फरमाइजा। असां सभिनी जे दिल में इश्क मुस्तफ़ा, मोहब्बत आले रसूल ऐं अदब सहाबा पैदा फरमा। निस्बत औलिया अल्लाह नसीब फरमा। मुंहिंजा करीम रब असांजे वतन अज़ीज़ जो ख़ैर फरमा। हिन निभागे मूज़ी मर्ज़ खां सचो आला कूड़ो मौला तू थो जानी, पर इन मुसीबत मां जान छड़ा। मक्के मदीने जा दरड़ा दीवाननि जे लाइ खोलण फरमा। मस्ताना रोई रहिया हन, तड़पी रहिया हन मौला तुंहिंजे महबूब जे गुंबज़े ख़ज़रा जे हिकिड़े दीदार लाइ, काबतुल्लाह जे हिकिड़े तवाफ़ जे लाइ, आबे ज़मज़म जे हिक हिक ढुक लाइ तड़पी रहिया हन मौला। पंहिंजे महबूब जे सदके दीवाननि जूं दुआऊं क़बूल फरमा। असांजे वतन अज़ीज़ खे इस्तेहकाम अता फरमा। जेके सवाली उन्हनि जा सवाल पूरा फरमा। जंहिंजे घर में भी का परेशानी आओ मुंहिंजा करीम रब उहा दूर फरमा। बे औलादनि खे अॼु हसनैन करीमैन जे सदके नेक सालिह औलाद अता फरमा। बीमारनि जूं बीमारियूं दूर फरमा। परेशान हाल वारनि जा परेशानियूं दूर फरमा। सभिनी खे रोज़े रसूल जी हाज़िरी नसीब फरमा। ख़ैर वारनि जो ख़ैर क़बूल, मदद रसूल, बचड़नि में माल रिज़्क़ में बरकतूं अता फरमा। बेहक़ इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद। सॼी जमात खे न सुहिणी महफ़िल जूं मुबारकूं। हाणे पंहिंजे जॻह ते वेहो त फ़क़ीर लंगर खणी अचनि। माशाअल्लाह ईअं टोलियूं ठाहे वियो, ताज़ो ताज़ो लंगर खाओ। बिस्मिल्लाह।